अल्लाह जे दीन जे बका जे लाइ बस मौला हुसैन अलैहिस्सलाम ज़ख्मी हालत में जॾहिं भेण जे खेमे जे करीब आयो न त जनाब हुसैन मौला फरमायो भेण ज़ैनब का पुरानी पोशाक हुजे त हुसैन खे ॾे छो त मूंखे यकीन आहे त मुंहिंजो लिबास बि लाहे वेंदा। बस जनाब हुसैन मौला फरमायो भेण ज़ैनब मुंहिंजो पुटु पगदार सजाद काथे आहे? जनाब ज़ैनब फरमायो आका उन्हें त हाणे आराम कयो आहे। जनाब हुसैन मौला फरमायो सजाद खे उतारियो इमाम जी दिस्तार उनजे सिर ते रखा उनखे अमानतूं सौंपिया उनखे वसियतूं कया निंडुनि जा ॾींहं सजाद जा ख़त्म थी विया। पर जॾहिं सजाद मौला बेदार थियो न पंहिंजे बाबे हुसैन जे करीब आयो पंहिंजे बाबे खे पेरनि खां सिर ताईं ज़ख्मी ॾिठई। जनाब सजाद फरमायो अकबर कासिम चाचा अब्बास काथे आए मुंहिंजो बाबो ज़ख्मी थी वियो आहे। जनाब हुसैन मौला कन में काई ॻाल्हि कई जनाब सजाद ज़मीन ते वेही रहियो। जनाब ज़ैनब फरमायो कि भाउ हुसैन सजाद खे छा चई? जनाब हुसैन मौला फरमायो भेण बादर वो एतिरो चयोमांसि त करबला नंढी जंग आहे करबला में मुंहिंजा नंढा पुट अकबर ऐं असगर विढ़ंदा। जनाब सजाद मौला फरमायो बाबा छा करबला खां वॾी जंग बि काई आहे? जनाब सजाद जॾहिं ये लफ़्ज़ चया मौला हुसैन मौला फरमायो सजाद तूं मुंहिंजे दिस्तार जो वारिस आहे तोखे वॾी जंग वेणी आहे। बाबा उहा कहिड़ी जंग आहे? जनाब हुसैन मौला फरमायो सजाद भेणुनि सां फुफुनि सां पंहिंजे हिननि मस्तूरात सां शाम जूं बाज़ारूं शाम जूं दरबारूं शाम जा चौक तमाम तय करे सजाद तूं हर कदम कदम ते शहीद थींदे छो त तूं मुंहिंजो वॾो पुटु आहे। लानतुल्लाह अलल क़ौम काज़िमीन लानतुल्लाह अलल क़ौम ज़ालिमीन।